अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु जे वीडियो में असां ऑब्टेन्ड मार्क्स लहंदासीं। सो हिते असां टाइटल मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था, फाइंडिंग ऑब्टेन्ड मार्क्स व्हेन टोटल मार्क्स एंड परसेंटेज आर गिवन। सो असांखे टोटल मार्क्स एंड परसेंटेज गिवन आहे त असां ऑब्टेन्ड मार्क्स ॻोल्हींदासीं। सो गुज़िरियल वीडियो में असांखे कुल मार्कूं ऐं खयल मार्कूं मिलियल हुया, सो असां परसेंटेज फाइंड करूं पिया। सो अॼु जे वीडियो में असां ऑब्टेन्ड मार्क्स मालूम कंदासीं। हिते असां वटि क्वेश्चन आहे, इफ़ टोटल मार्क्स 800 एंड परसेंटेज 75 फाइंड ऑब्टेन्ड मार्क्स। सो असांखे गिवन आहे 800 मार्क्स एंड 75 परसेंटेज। सो असां हिते ऑब्टेन्ड मार्क्स लहंदासीं। सो फार्मूलो ॾिसो। सो पहिरियां असां परसेंटेज रखंदासीं। सो हाणे परसेंटेज 75। सो उन खां बाद में ज़रब जी निशानी, पोइ असां टोटल मार्क्स रखंदासीं। सो टोटल मार्क्स केतिरा आहिनि 800। सो इन खां बाद में असां जेको आहे त डिवाइड कंदासीं 100 सां। सो हाणे सभ खां पहिरियां असां ज़रब कंदासीं 75 खे जेको 800 सां। सो 5 0 0 5 0 0 8 5 40। सो 7 0 0 7 0 0 8 7 56। हाणे प्लस कंदासीं 4 ऐं 6 पाण में प्लस थी जवाबु ईंदो 10, हिकु मथे 6। सो हाणे जवाबु जेको आयो 60,000। सो हाणे 60,000 खे असां 100 सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। सो हाणे 600 ते 100 जो खोड़ो 6 दफ़ा वेंदो। सो लाहींदासीं 0, ॾंड जी ॿुड़ी ॾींदासीं, लाहींदासीं 0। सो हिते बि 0 ॾींदासीं, यानी ऑब्टेन्ड मार्क्स 600 आहिनि। सो असांखे आंसर मिली वियो 600। सो ईअं ई क्वेश्चन नंबर 2 बि हल करियूं था। इफ़ टोटल मार्क्स 600 परसेंटेज 80 फाइंड ऑब्टेन्ड मार्क्स। सो असांखे हिते गिवन आहे 600। सो सभ खां पहिरियां असां परसेंटेज रखंदासीं, उन खां बाद में ज़रब जी निशानी, पोइ टोटल मार्क्स 600 आहिनि, टोटल मार्क्स रखंदासीं, पोइ 100 सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं, जेको फार्मूला असां पोइ हिते पढ़ी आया हुआसीं। सो हाणे सभ खां पहिरियां असां 80 खे 600 सां ज़रब कंदासीं। सो 0 0 सां ज़रब थींदो, जवाबु ईंदो 0 0 0 सां ज़रब थींदो, जवाबु ईंदो 0 0। कंहिं अदद यानी 6 सां ज़रब थींदो, पोइ बि जवाबु ईंदो 0। तव्हांखे यादि रहे त 0 अगरि कोई बि अदद सां ज़रब थींदो त जवाबु 0 ईंदो, ऐं कोई अदद 0 सां ज़रब थींदो त बि जवाबु 0 ईंदो। सो हाणे 8 0 सां ज़रब थींदो, जवाबु ईंदो 0। 8 0 सां ज़रब थींदो, जवाबु ईंदो 0। ऐं 8 छिका घणो थींदो, 48। सो हाणे प्लस कंदासीं। हाणे जेको जवाबु असांखे मिलियो उनखे 100 सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। सो हाणे 480 ते 100 जो खोड़ो 400 ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा। 80 लाहींदासीं 0। सो 800 ते घणा दफ़ा वेंदो, 8 दफ़ा 100 जो खोड़ो। सो ये 0 लाहींदासीं, खोड़ो नथो लॻे, हिते 0 ॾींदासीं, यानी आंसर आहे 480 मार्क्स। टोटल मार्क्स हुया 600, परसेंटेज हुयो 80 परसेंटेज जो। सो असां फाइंड कयोसीं ऑब्टेन्ड मार्क्स, त असांखे ऑब्टेन्ड मार्क्स 480 मिलियो। सो ईअं ई आख़िरी क्वेश्चन बि हल करियूं था। सो क्वेश्चन आहे 3, इफ़ टोटल मार्क्स आर 900 एंड इज़ 85 परसेंटेज फाइंड ऑब्टेन्ड मार्क्स। सो हाणे फार्मूले तहत असां पहिरियां हिते परसेंटेज रखंदासीं, 85 परसेंटेज रखंदासीं, उन खां बाद ज़रब जी निशानी, पोइ टोटल मार्क्स केतिरा आहिनि, 900। उन खां बाद में 100 सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। सो सब खां पहिरियां असां 85 खे 100 सां ज़रब कंदासीं।
सो सब खां पहिरियां 85 खे 900 सां ज़रब कंदासीं। सो 50 50 ना 5 घणो थींदो 45। सो 80 ना 8 72। सो हाणे जेको जवाब मिलियो उन जवाब खे असां 100 सां छा कंदासीं वंड कंदासीं। सो हाणे 100 जो खोड़ो 700 ते घणा दफ़ा वेंदो 7 दफ़ा। सो बता 65 उन खां बाद में असां 0 लाईंदासीं। सो हाणे 100 जो खोड़ो 700 ते 100 जो खोड़ो 600 ते 6 दफ़ा वेंदो बता 5 पोइ लाईंदासीं 0 पोइ 500 ते 100 जो खोड़ो 5 दफ़ा यानी 765 असांखे ऑप्टेन मार्क्स मिली विया।